अॼु असीं जिन किताबनि में मुहूर्त जे सिलसिले में इकट्ठा थिया आहियूं उहो ॿाराणे अदब में हिकु वॾो हिसाबु हो। सभिनी दोस्तनि ॻाल्हायो ऐं मूंखे अंदाज़ो थी वियो हूंदो ऐं भई सुलझल पढ़ियल लिखियल माण्हू आयो, सॼे सिंध जी बाशऊर दोस्त हिते मौजूदु आहिनि। त अदब में ऐं कंहिं बि क़ौम जे समाजी अवसर में ॿाराणे अदब जो केतिरो किरदारु रहे थो। हिकिड़े वक़्त ते हेतिरा सारा किताब लिखणु ऐं हिकिड़े वक़्त ते उन्हनि 10 किताबनि जो मुहूर्त थियणु हिकिड़ो वॾो कारनामो आहे। मूंखे यादि आहे असां 2000 में सखर हिस्टोरिकल सोसाइटीअ पारां 16 किताब असां हिकिड़े वक़्त ते उन्हनि जो मुहूर्त करायो वियो। उनखे सिंध जे ख़ासि तौर ते सखर जे तारीख़ जे हवाले सां उहे किताब हुआ, पर उहे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ लेखकनि जा हुआ। हीउ ॿियो मरहलो आहे जॾहिं हिकिड़े ई वक़्त ते हिकिड़े ई लेखक जा लिखियल ऐं हिकिड़े ई मौज़ूअ ते लिखियल 10 किताब शाया थिया आहिनि। तमामु अहम मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ो त इहो त हिननि किताबनि जी अहमियत केतिरी आहे। हीउ असांखे, असांजे नौजवान नस्ल खे, असांजे ॿारनि खे जेको असांजो आईंदो आहे उन्हनि खे हिकिड़ो बुनियादु फ़राहम कंदा। असांजी बदकिस्मती इहा आहे जेतोणीकि असां वटि पोइ बि अदब घणो तकलीफ़ थिए थो ऐं घणो छपिजे थो, उन जे बावजूदि असांजी इहा बदकिस्मती आहे त असां वटि ॿारनि जे अदब जे हवाले सां, ॿारनि जी नस्ल जे शाइरी जे हवाले सां को घणो फ़ख़्रु लाइक़ु कमु कोन थियो आहे जिते असीं फ़ख़्रु कयूं। सरकारी इदारा बि हिन सिलसिले में को घणी पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे न सघिया आहिनि। मिसाल तौरु मां सम्झां थो शायदि मैडम ई जॾहिं सेक्रेटरी हुई कल्चर डिपार्टमेंट जी, त उन वक़्तु उहे 10-12 ॿारनि जा किताब शाया थिया, नंढड़ा ॿारनि जा किताब उहे शाया थिया जेके शायदि ज़रूरी आहे हिकिड़ो सिलसिले जे आधार ते। इहे अदबी बोर्ड पारां किताब शाया थिया आहिनि, वरी एतिरो 50-60-70 सालनि जे अरसे में इहो वॾो वॾो तइदादु आहे जेको शाया थियो आहे। वरी बि हिन सिलसिले में मां दर्शु ॾींदो आहियां अदब जे उन्हनि ख़ानगी इदारनि खे जिन पंहिंजे आधार ते, पंहिंजे ज़ोर ते, पंहिंजी सघ सां ॿारनि जी किताब खे अॻिते वधायो आहे। जीअं पोपट पब्लिकेशन जेका आहे उन जो अहम किरदारु अदा कयो आहे। ॿिया बि कुझु इदारा आहिनि जिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते किताब शाया कया आहिनि ॿारनि जा, पर उहो ख़ातिर इज़ाफ़ो न आहे। 2-3 दोस्तनि जो ख़ासि तौर ते असांजी टहीअ में जिन दोस्तनि जो वॾो कमु आहे उनमें डॉक्टर अजर शुक्र जो नालो अहम आहे, जंहिं तमामु घणा किताब लिखिया आहिनि। गुलाम मोहम्मद गाज़ी जो नालो उन में खणणु खपे, जंहिं 2 किताब लिखिया आहिनि। ज़ुल्फ़कार सियाल जो नालो वठणु खपे, जंहिंजा बि किताबनि जो घणो तइदादु आहे। तंहिंखां पोइ डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जो नालो ज़रूरु वठणु खपे, जंहिं हिकिड़े ई वक़्त ते एतिरा किताब। हिकिड़ो नसीले जो किताबु आहे, न्याज़ उमर जो किताबु आहे, अख़्तर जा किताब आहे, मुख़्तियार मलक जो किताबु आहे। इहे ॿियनि दोस्तनि जो बि 2-3 किताब आहिनि, पर हिकिड़े ई वक़्त ते हेॾो वॾो कमु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जो कयो आहे, उहो अहम कमु आहे। ऐं असांजी त सुठा आहिनि, असांजे टाइम में किताब कोन हुआ एतिरा घणा ॿारनि जा, पर असां वटि 2 ख़ुशूसी ॻाल्हियूं हुयूं। हिकिड़ो हिलाले पाकिस्तान अख़बार पारां गुलनि जहिड़ा ॿाड़ा रिसालो निकिरंदो, जंहिं वॾो किरदारु अदा कयो। असां सभई नसीर, मां, अदल, अख़्तर, क़ुर्बान इहे गुलनि जहिड़ा ॿाड़ा जे प्लेटफॉर्म तां अॻिते वधियासीं। असांखे उन मौक़े फ़राहम कयो, असां पंहिंजी लिखियूं जेके शुरूआती दौर जूं लिखियूं आहिनि उन रिसाले में गुल बि हुयो। उन टाइम में पाबंदी न शाया थींदो। इएं नासनाई जो ॿारनि जो रिसालो चिड़िंग जे नाले सां छपियो, ऐं 2 ॿिया सिलसिला बि हलिया, उहे बि हिन में छपिया, जिन ॿारनि जे अदब जे अवसर में हिकिड़ो अहम
अहम किरदारु अदा कयो। पर उहो सिलसिलो जारी थी न सघियो आहे। हिन वक़्तु सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई या एकड़ बेकड़ के रिसाला निकिरनि था, न त हिकिड़ो ई रिसालो आहे ग्लोबल जेको छपिजे थो। उन में बि घणे भाङे मां ॾिसंदो आहियां त मवाद जेको आहे उहो नओं मवाद कोन्हे, पुराणो मवाद आहे। असांजा खोड़ सीनियर शाइर अदीब उहे इन पासे खां घणो परे हलिया विया आहिनि त उन्हनि खे ॿारनि जी किताब लिखण जो, ॿारनि जो अदब सर्जण जो कमु उन्हनि पंहिंजे ज़िम्मे न खयो आहे। कहिड़ा बि सबब थी सघनि था। हिकिड़ो सबब इहो बि आहे त बाबा उनखे छॾे ॾिनो आहे ॿारनि जो लेखक आहे, ॿारनि जी शाइरी कंदो आहे। इन खां बि घबराइनि था शाइर अदीब जेके असांखे मख़सूस ऐं ॿारनि जे अदब सां पोइ उनखे ॾियण त असांखे ॿी असांजी रिकग्निशन नथी थिए। इहे कोन्हे को हीअ इंतिहाई ज़िमेदारी जो कमु आहे, नसुलनि खे अॻिते वधाइण जो कमु आहे, पंहिंजे आईंदे खे उजरो करण जो कमु आहे, ॿारनि खे अदब ते लिखणु। जेके बि दोस्त खुश मोहम्मद भट्टी हुजे, गुलाम मोहम्मद हुजे, समीर साजिद हुजे, ॿिया दोस्त जेके बि जिन बि लिखियो आहे, नाला शायदि यादि न अचनि सभिनी जा, मुख़्तियार समूह आहे, उन्हनि सभिनी दोस्तनि जिन बि कमु कयो आहे, जेके हींअर कमु करे रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे जस हुजे, उनखे लख लख मुबारक हुजे। ॿियो जेको क्वेश्चन आहे मुंहिंजे ॻाल्हाइण जो उहो आहे गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी जे हवाले सां हिकिड़ो मुंहिंजी किताब जो हुयो। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी मुंहिंजे ॻोठ अमरूड जे पाड़ेसरी ॻोठ नौशहर अबड़े जो आहे। घटि दोस्तनि खे ख़बर आहे त मुंहिंजो ॻोठ अमरूड शरीफ़ आहे। जेकॾहिं मां हुते ॼायो न आहियां, हुते पढ़ियो न आहियां, पर मुंहिंजो अबा ॾाॾा सभु हुते जा आहिनि, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा सोट मिट माइट सभु हुते रहनि था। मूंखे ऐं तव्हां मां अंदाज़ो कयो त गुलाम मुस्तफ़ा जिन ॻोठ में ॼायो नौशहर अबड़ो, असांजे अमरूड जे भरिसां में ॻोठ आहे, उते सिर्फ़ु प्राइमरी स्कूल हुयो, मिडिल स्कूल बि न हुयो, जंहिंजे करे हुनखे अमरूड अचिणो पवंदो ऐं इहे 2-3 किलोमीटर ते कंहिं पंधु करे अमरूड ईंदो हुयो ऐं उतां थी करे हुन मिडिल स्कूल मां तालीम हासिल कई। हाणे अंदाज़ो कयो त अहिड़ा ॻोठ जिते हींअर बि इक़्तिसादी समाजी तौर ते अञा बि कोई पियल इलाइक़ा आहिनि। हींअर बि उते तव्हांखे घणो कुझु बि न मिलंदो, वॾो स्कूल न मिलंदो, का कॉलेज न मिलंदी, इदारा न मिलंदा, कुझु बि कोन्हे। अहिड़नि नंढड़नि ॻोठनि मां असां त वरी शहर में पढ़ियासीं, शहर में ॼायासीं, उतां तालीम हासिल कई, सहूलियतुनि में रहियासीं। गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ खे उहे सभई सहूलियतूं मुयसरु न हुयूं। उनजे बावजूदि हिकिड़ो ॿार उन ॻोठ मां उभरे थो, महिनत करे थो, PhD करे थो, वॾनि इदारनि में नाले वारनि इदारनि सां उनजी निस्बत रहे थी, रेडियो सां, पाकिस्तान टेलीविज़न सां, वॾा इदारा उन में उनजी निस्बत रहे थी, ओसि ताईं पहुचे थो। इहो हिकिड़ो वॾो कमु आहे ऐं इन ते बि मां उनखे मुबारक ॾियणु ज़रूरी सम्झां। नंढड़े दौर मां, नंढड़े उन मां जिते उनजी सहूलियतूं कोन्हनि, जिते उनखे को उनजी उनखे हिमथाइण वारो कोन्हे, कोन्हे हिमत अफ़ज़ाई करण वारो कोन्हे, उतां पंहिंजी महिनत जे ज़ोर ते हिकिड़ो नौजवान जेको आहे अॻिते वधी ऐं पंहिंजो नालो कमाए, इहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हां हुनजी डॉक्यूमेंट्री ॾिठी, काफ़ी शइ मूंखे बि ॼाण कोन्हे, हुन जेको आहे आसारे क़दीमा जे हिसाब सां बि एतिरो कमु कयो आहे, तमामु वॾो कमु आहे पंहिंजी जाइ ते, ऐं हुनखे दस ॾियणु खपे। ॻाल्हियूं रिपीट थींदियूं, वधाए थींदियूं। मां मुबारक ॾींदुसि पंहिंजे दोस्त क़ुर्बान मंगीअ खे बि, जंहिं न सिर्फ़ु ही किताब छपाया आहिनि, पर हेॾो शानदार मेड़ाको करे असां सभिनी खे जेको आहे होशियार बि कयो आहे त भई ॿारनि जेके लेखक हिते मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे त ॿारनि जो अदब इंतिहाई अहम अदब आहे, असांजे अदब जो अहम हिसो आहे, उन पासे ते ध्यानु ॾियणु खपे ऐं लिखणु खपे। अवां सभिनी खे, न सिर्फ़ु जेको आहे डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ खे, क़ुर्बान मंगीअ खे, असांखे ऐं अवां सभिनी खे जेको आहे मुबारक हुजनि त असीं सुठे कम जे हवाले सां गॾा थिया आहियूं। तमामु